नासिनवा के मीरपुर माथिलो में अपडेट कंदा आलू। ब्रेकिंग न्यूज़ है तो लिगारी बिरादरी के नौजवान आशिक लिगारी की बाजियाबी का पोइ बोज़दार बिरादरी के माण्हुनि मथां ॿ धार केस दाख़िल कया विया आहिनि। अहम ख़बर है अवां ताईं पहुंचाईंदा आलू तो नौजवान आशिक लिगारी के ॾाॾे जी फरियाद ते दाख़िल केसिस में 8 सुञातल ऐं 2 अणसुञातल माण्हू नामज़द कया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है अवां खे अपडेट कंदा आलू। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर माथिले में आवाज़ टीवी के रिपोर्टर लतीफ़ वसीर का। जी लतीफ़, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, ही जो लिगारी बिरादरी वारो मामलो हो जैमें आशिक लिगारी की बाजियाबी बाद बोज़दार बिरादरी के मथां जेके धार केस कया हिक सरकार पारां चाहे गुलाम अजहर की फरियाद से 7 सुञातल ऐं 5 अणसुञातल माण्हुनि मथां जंहिंमें रब बख्श है अॻूणो जो चेयरमैन है बोज़दार शबीर अहमद मुहम्मद इलाही बख्श ऐं ॿियो आहे मोहम्मद इस्माइल मज़ारी। इन्हनि मथां सरकार पारां केस दाख़िल कयो जंहिंमें 368 कलम लगाया विया आहिनि। 324 353 मुगवी के बाजियाब करण। पर ॿिए पासे जेको मुगवी बाजियाब थियो हो आशिक लिगारी उनके वालिद उनके ॾाॾे उमैद अली लिगारी की फरियाद से बोज़दार बिरादरी के जेके 8 सुञातल ऐं 2 अणॼातल माण्हुनि मथां जेके अगवा 364 हिमायत जेके कलम लागू किया विया आहिनि। ॿिए पासे जेका मीरपुर माथिलो पुलिस हिकु ॼणो शबीर अहमद बोज़दार की गिरफ़्तारी ज़ाहिर कई है। ॾेखारियो वियो आहे त उहे जेके जवाब मुगवी हो गुज़िरियल ॾींहुं उनके दाता फैक्ट्री लिंक रोड तां हिक तरफ़ खां ॿिए तरफ़ खणी वञी रहिया हुआ तो उते मुबैना पुलिस मुक़ाबिलो थियो। अहिड़ी प्रेस रिलीज़ जेका SSP के PRO पर जारी कई है। हिक ॼणे खे जेको गिरफ़्तार ॾेखारियो वियो आहे। ॿिया जेके रूपोश ॾेखारिया विया आहिनि, फरार ॾेखारिया विया आहिनि। पर ही बोज़दार बिरादरी जा माण्हू आहिनि जन मथां लिगारी बिरादरी जे माण्हुनि इल्ज़ाम हुयो त अगवा कयो लिगारी बिरादरी जे माण्हुनि उन्हनि माण्हुनि मथां जेके मीरपुर माथिलो थाणे ते 2 धार केस कया विया आहिनि। जी वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।